بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وآله الطيبين الطاهرين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته گفتگو असांजी नहजुल बलागा जे मौज़ू ते हली रही आहे ऐं उन सिलसिले जी 13वीं कड़ी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं गुज़िश्ता 4 निशस्तनि खां असांजी जेका गुफ्तगू हुई उहा नहजुल बलागा ते कयल एतिराज़ात ऐं उन्हनि जे जवाबात जे हवाले सां हुई। गुफ्तगू असांजी हिते पहुती हुई त नहजुल बलागा ते अहम एतिराज़ जेको कयो वियो आहे त इहो आहे त नहजुल बलागा छो जो हदीस जो किताब आहे, मौला अमील मोमिनीन जो कलाम आहे ऐं इहा हदीस जो उसूल आहे त ज़रूरी आहे त केरु नक़ल करे थो हदीस खे त सिलसिला सनद खे ज़िक्र करे। सैयद रज़ी 400 हिजरी कमरी में नहजुल बलागा खे तालीफ़ कयो आहे ऐं मौला अमील मोमिनीन अली इब्न अबी तालिब जी शहादत 40 हिजरी में थी आहे। दरमियान में एतिरो फ़ासिलो आहे, एतिरे 100 सालनि जो फ़ासिलो आहे मौला अमील मोमिनीन ऐं सैयद रज़ी जे दरमियान। मसलन तक़रीबन 360 सालनि जो फ़ासिलो आहे त इन 360 सालनि जे फ़ासिले खे मद्देनज़र रखंदे नथो थी सघे सैयद रज़ी डायरेक्ट ऐं मुबाशिरतन ऐं डायरेक्ट बग़ैर वास्ते जे नहजुल बलागा जा इहे ख़ुतबा या ख़ुतूब जे कलमात किसार मौला खां ॿुधा हुजनि। ऐं ॿिए तरफ़ ॾिसूं था त को बि हवालो को सिलसिला सनद ज़िक्र न आहे कयो सैयद रज़ी, यानी मुरसल आहे इहो किताब नहजुल बलागा मुरसला निहाया उसूल हदीस जे मुताबिक़ ऐं रिजाल जे क़वाइद मुताबिक़ इन जी का वैल्यू न आहे छो जो सिलसिले सनद ज़िक्र न आहे थियल। इन जो जवाबु असां हिकिड़ो इहो ॾेई आयासीं त अव्वलन त सिलसिले सनद जी ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे। इहो कलाम मासूम खां अलावा कंहिंजो थी नथो सघे। इन कलाम जा अगरि नज़र कई वञे इन कलाम ॾांहुं फ़साहत बलागत खां अलावा जेके उलूम समायल आहिनि इन में जेके शयूं बयानु थियल आहिनि ॾिसिजे थो त मासूम खां अलावा केरु बयानु नथो करे सघे। अहिड़ो बयानु मासूम खां अलावा कंहिंजो नथो थी सघे। लिहाज़ा इहो अली इब्न अबी तालिब जो ई कलाम। सैयद रज़ी केतिरो बि फ़साहत बलागत जो माहिर हुजे, केतिरो वॾो आलिम दीन हुजनि साईं जन, लेकिन उन में एतिरी ताक़त क़ुवत न आहे जो अहिड़ो कलाम पेश करे सघनि। तंहिंजे करे इहो मौला अमील मोमिनीन जो कलाम आहे। नंबर 2, हिकु अहले सुन्नत वटि बि इहो क़ाइदो मुसल्लम आहे उसूल हदीस ऐं इल्म रिजाल मुताबिक़ ऐं अहले तशय्युअ उलमा बि इन खे तस्लीम कनि था त भली हिकु रिवायत अगरि चए मसलन ज़ईफ़ छो न हुजे पर इहा रिवायत मुख़्तलिफ़ तुरुक़ सां अगरि कंहिंखे मुख़्तलिफ़ रावी उनखे रिवायत कनि, मुख़्तलिफ़ सिलसिला सनद सां उहा रिवायत खे ज़िक्र कयो वञे उन्हनि खे त भली ज़ईफ़ हूंदे बि जेतिरा दफ़ा उनखे मुख़्तलिफ़ तरीक़े इस्नाद सां उनखे नक़ल कयो वञे, जीअं जीअं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे नक़ल कयूं थो तीअं तीअं उनजे मोतबर हुजण जो परसेंटेज में इज़ाफ़ो थींदो वेंदो, उनजी वैल्यू वधंदी वेंदी तीअं तीअं। तंहिंजे करे अगरि असां ॾिसूं त नहजुल बलागा में बि हर जेके बि ख़ुतबा आहिनि कलमात किसार आहिनि ख़ुतूत आहिनि उन्हनि जा बिल्कुलु मसादिर उलमा कराम तहक़ीक़ कई आहे, उन्हनि जा मसादिर ज़िक्र कया आहिनि त फ़िलाणो जेको ख़ुतबो आहे उहो कहिड़े किताब में कहिड़े हंधि मौजूदु हुयो ऐं हुयो सैयद रज़ी खां अॻु में ऐं सैयद रज़ी उतां खणी करे इन खे फ़िलाणे किताब में ज़िक्र कयो या फ़िलाणे जेको कलमात किसार मां मुख़्तसिर हिकमत आहे मौला जी या फ़िलाणे जेको ख़ुतूत वारे हिसे मां फ़र्ज़ु कयो मालिक अश्तर ॾांहुं जेको मौला ख़त लिखियो आहे तवील तरीन ख़त आहे जेको इहो कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। उलमा कराम वरी जदोजहद तहक़ीक़ कई आहे ऐं मुख़्तलिफ़ किताबात लिखिया विया आहिनि, किताब लिखिया आहिनि सिर्फ़ु इन मौज़ू ते मसादिर नहजुल बलागा ऐं मदारिक नहजुल बलागा जे मौज़ू ते, जंहिंमें उलमा कराम वॾी जदोजहद खां पोइ उहे मदारिक आंदा आहिनि। मसलन अगरि तारीफ़ कराई वञे त कुझु शख़्सियतूं ईंदियूं आहिनि अगरचे पंहिंजी जॻह ते सभिनी महिनत कई आहे, लेकिन कुझु शख़्सियतनि जी महिनत तमामु घणी नज़र अचे थी, जिन मां 2-3 नाला खणी सघनि था, जिन मां पहिरें जो आगाए मोहम्मद दश्ती उनजा किताब मसलन असनाद व मदारिक नहजुल बलागा उन में 283 मदारिक ज़िक्र कया आहिनि नहजुल बलागा जा। उनखे अलावा ॾिसिजे त अगरि मसादिर नहजुल बलागा व असानीदहू जे मौलिफ़ सैयद अब्दुज़हरा अल ख़तीब अल हुसैनी पंहिंजे इन किताब में 4 जिल्दनि ते मुश्तमिल आहे। इन में नहजुल बलागा जे 114 मसादिर खे ज़िक्र कयो आहे। उनखां अलावा बि अगरि नहजुल बलागा ते अगरि सुठी तारीफ़ आहे इन मौज़ू ते मसादिर जे मौज़ू ते त उहा असांजी अल्लामा सैयद मोहम्मद हुसैन अल हुसैनी अल जलाली जी तारीफ़ आहे। 3 जिल्दनि ते मुश्तमिल आहे। किताब जो नालो आहे मुस्नद नहजुल बलागा। बहितरीन किताब इन मौज़ू ते इहे 3 लिखियल आहिनि। आगे मोहम्मद दश्ती जो, सैयद अब्दुज़हरा अल हुसैनी अल ख़तीब जो मसादिर नहजुल बलागा व असानीदहू ऐं
सैयद अल्लामा मोहम्मद हुसैन अल हुसैनी अल जलाली जो मुस्नद नहजुल बलागा। ये टे अहम इन मौज़ूआत ते लिखियलु आहिनि। इंशाअल्लाह अॻे असां नशिस्त में तफ़सीली तौर थोरो कोशिशि कंदासीं त जेके ख़ासि इन मौज़ू ते लिखिया विया मसादिर नहजुल बलागा जे मसादिर ऐं मदारिक ते उन किताबनि जी हिकु कुली तौर अहम तरीन जेके किताब आहिनि उनजो मुख़्तसर तारुफ़ पेश करे सघूं। अॻे नशिस्त इंशाअल्लाह इजाज़त चाहींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।